अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। हर मुश्किल से हाथ छुड़ा के तेरे सारे ख्वाब बचा के बस इतना कह मेरा शुक्रिया पाकिस्तान पाकिस्तान शुक्रिया। सिंध सूदो सॼे मुल्क में अॼु 75वीं जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। आज़ादीअ वारे ॾिहाड़े जी शुरूआति ते मुल्क जी गादीअ वारे हंधि 31 ऐं सूबाई गादीअ वारे हंधनि ते 21 तोपुनि जी सलामी ॾिनी वई। चोॾस नाराए तकबीर जे नारनि जी गूंज। मुल्की तरक़ी ख़ुशहाली एके ऐं अमन लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में रावल चौक फ्लाई ओवर जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त ॾींहुं राति महिनत करे मुल्क जी तक़दीर बदिलाए छॾींदासीं। गुज़िरियल 4 सालनि खां मनसूबो रोलड़े जो शिकार हुयो। मौसमियाती तब्दीलियुनि समूरी दुनिया में तबाही मचाए छॾी आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जे नुक़साननि खां बचण लाइ इंतज़ाम करणा पवंदा। इस्लामाबाद जिन्ना कन्वीनेशन सेंटर में झंडो फड़काइण वारी तकरीब। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, शीरी रहमान ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी शिरकत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जो झंडो फड़कायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त 75हों आज़ादी जो ॾिहाड़ो क़ौम लाइ तारीख़ी ॾींहुं आहे। हू सॼी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे आज़ादी ॾिहाड़े ते वाधायूं पेश कनि था। रत ॾेई पाकिस्तान हासिल कयाऊं। मुल्क जो क़याम कंहिं मौजिज़े खां घटि न आहे। वतन अज़ीज़ हिकु मुक़दस अमानत आहे। दुआ आहे त वालरल कश्मीर ऐं फ़लस्तीन खे बि जल्द आज़ादी मिले। अल्लामा इक़बाल जो फ़िक्र रस्तो ॾेखारे थो। सभिनी खे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। जश्न आज़ादी जे ॾिहाड़े ते मज़ार कायद ते गार्डन जी तब्दीली जी पुरवकार तकरीब। पाकिस्तान नेवल अकेडमी जे कैडिट्स मज़ार कायद ते एज़ाज़ी गार्ड जा फ़राइज़ संभाले वरिता। सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह, वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी जी मज़ार कायद ते हाज़िरी भरे ऐं फातिह ख़्वानी कई। वॾे वज़ीर क़ौमी झंडो फड़कायो। आज़ादी एक नेमत है, पूरी क़ौम के आज़ादी जो मुबारकूं ॾियूं था। कायदे आज़म जी जिदोजहद सां आज़ादी नसीब थी। लाहौर में झंडो लाहिण वारे अमल जी मज़म्मत करियूं था।
इमरान ख़ान 3.5 साल मुल्क जी जेका हालत कई उहा कंहिंखां गुझी नाहे। गवर्नर खां इमरान ख़ान डिॼंदो हूंदो, असांजा वॾा कंहिंखां न ॾिना। मुल्क जे ख़ातिर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर भुट्टो पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया। पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ विछा विसारे सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी जूं मज़ार क़ाइद ते हाज़िरीअ बाद मीडिया सां ॻाल्हियूं।